चाचा बचल खान असां नंढनि खे पंहिंजे पहलवानी वारे दौर जूं ॻाल्हियूं त ॿ टे ॿुधाए। बचल खान जे पहलवानी जो दौर मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। हिकु त बचल खान, ॿियो इहो पंहिंजो शाह साहब। न न न न न नज़ीर शाह न, सैयद शमन शाह ऐं ग़ुलाम सरवर जतोई। हा हा इहे बाबा मुंहिंजी मल इन्हनि ॿिन्ही सां थींदी हुई, पर कॾहिं बि उन्हनि ॿई मलूं मूंखे मारियूं ई न। बाबा मुंहिंजो उस्ताद हुयो ई रुस्तम सिंध, उस्ताद शेर मीर बहर, को मल्लो छा। अदा बचल खान पंहिंजे क़बूल में लक्षण आहे न, ईअं ई आहे। बाबा क़बूल में दाणा आहिनि तॾहिं त पालियांसि थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कांडेरा छा हाल आहे बाबा? वे 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 ॾे ख़बर बाबा, ख़ैर लॻो पियो आहे न? लख लाइक रब जा एहसान बाबा। बाबा कांडेरा नेरन जो हवाल ॾे। नेरन जो ख़ैर आहे बाबा, घर वञी मझां तो कंदुसि, बस तुहांजो दीदार करण आयुसि बाबा। वाह कांडेरा वाह, हिजाब तो करे। ये उताक का छड़ो मुंहिंजी आहे बाबा, तव्हां राज जी मिल्कियत आहे। ॾिस बाबा, हिन ओताक में मुंहिंजो आहे ई छा, सभु त तव्हां जूं ॾिनल शयूं आहिनि। हे दिला मट, हे पाटरोड़ा सभु तो ठाहिया बाबा। हे रिलियूं असांजे न्याणियुनि वीचारनि ॻोठ जिन ठाहियूं आहिनि। हे पोश ॾिसे थो केॾा सुहिणा ठाहिया अथऊं। हे त ॾिस उन्हनि जो कमाल। बाबा सभु कुझु त तव्हांजो आहे, हिते मुंहिंजो आहे छा? बाबा बचल खान, अव्हां जो मान असां खां मथे आहे। अव्हां खे त सॼी सिंध थी सुञाणे बाबा। यार कांडेरा, सॼी सिंध जा मुंहिंजे मथां थोरा आहिनि। प्यार ॾींदा आहिनि, इज़त ॾींदा आहिनि, मान ॾींदा आहिनि। इहो उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि कांडेरा। पर इन जो मतिलबु इहो त नाहे त मां पंहिंजे भाइरनि खे घटि सम्झां। बाबा तूं वेह, मांझांदो कर, हाल हवाल पाण पोइ कंदासीं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।